हेलो। में हिकिड़ो वीडियो ऐं हिकिड़ो वाक़ियो वायरल आहे दोस्तो, उन जे बाबति ॻाल्हि कंदासीं। छाजे करे जो मूं सोचियो वीडियो न ठाहियां, लेकिन राति ॾिठमि त फेसबुक ते ॾाढो वायरल आहे, त पोइ उन जे टॉपिक जे करे मां चयो इन टॉपिक ते वीडियो ठाहियां। दोस्तो, हिकु अमेरिकन ख़ातून आहे जेको हिते मेमुणा ज़ात जो छोकिरो, उन तां फेसबुक तां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अची पाकिस्तान पुॻो आहे। दोस्तो, कराची में आहे। हाणे मेमण छोकिरो त गुम थी वियो, लेकिन माई चवनि था मेंटल आहे, जेको आहे सो ज़हनी तवाज़न ख़राबु आहे उनजी, लेकिन एतिरी सुठी बि कान्हे। सूडानिया का थुल्ही आहे हिकिड़ी माई, अची हिते पाकिस्तान निकिती आहे कराचीअ में। दोस्तो, पोइ कराची वारनि बि घणो ई सम्झायो अथसि, ऐं जेको आहे सो अमेरिका जा जेके आहिनि सफ़ारतखारनि, उन्हनि बि सम्झायसि त बाबा महिरबानी करे हाणे मुल्क पंहिंजे हल। लेकिन माई चए थी त मूंखे पाकिस्तान जी शहरियत बि ॾियो ऐं मूंखे $5000 जेको आहे सो हर महीने ख़र्चो बि ॾियो, मां हिते रहंदुसि। मुंहिंजी भेण, असां हिते पाकिस्तान अॻे ई कंगाल लॻो पियो आहे, खाइण जे लाइ हला कयूं त तोखे $5000 किथां ॾींदा, जेको आहे सो अची असांजे कंध में पई। त महिरबानी करे पंहिंजे मुल्क वञ अमेरिका। ऐं तव्हां जेको आहे सो हे माई आहे ई मेंटल जो, ईअं माना फेसबुक ते राब्तनि में अची ऐं पाकिस्तान निकिती आहे, उतां बि का तड़ियल ई अलाए छा। ऐं माई जा 2 मुड़ुस अॻ में ई माईअ फिटी कया आहिनि, ऐं माई खे 2 ॿार बि आहिनि दोस्तो। ऐं माई जा ज़हनी हालात जेके आहिनि उहे तवाज़ुन सही न आहे। त महिरबानी करे पाकिस्तान वारनि खे मां अपील कंदुसि त बाबा इनखे बिल्टी कराए कार्गो में के जहाज़ में विझी मोकिले छॾियो, त वापसि हिते किन कंदो वञा। हिन मुल्क में अॻे ई बेरोज़गारी घणी आहे। त वॾी महिरबानी दोस्तो, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।